إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الحدي حدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم قل أوحي إلي أنه استمع نفر من الجن فقالوا إنا سمعنا قرآنا عجبا يهدي إلى الرشد فآمنا به ولن نشرك بربنا أحدا. तमाम किस्म जी हमदें सना वॾाई ने वाखाणा इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए। उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अज इन जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है जिन्ने जी हकीकत। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में बेशुमार मखलूक़ात पैदा करें। पा इंसान खां सिवा अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में एतिरियूं मखलूक़ात पैदा करें जंहिंजो को हिसाब न आहे। उन्ही मखलूक़ात में जा हिकिड़ी मखलूक जिन बणाई, जिन जे बारे में पां वटि माण्हुनि जी अलॻि अलॻि सोच आहे। अमुक माण्हू चए था जिन हुए ज नथो, अमुक माण्हू जिन खे मञे ज नथा। जिन जहिड़ी कोई ॻाल्हि न आहे, जिन आई ज न।
अमोक माण्हू चवनि था पाण पिंड जिन रहियासीं अने पांखे जिन जे बारे में जेतिरी मालूमात न आई तंहिंजे कारणे पाण में कई वहम कई गुमान पड़े हर की ॻाल्हि खे पाण सम्झूं था त हिनखे जिन चोटी रहियो आहे पोइ जिन चोटी रहियो तंहिंजो पूरो इलाज कराइणो तंहिं करे पाण जेको खिरेब कयूं था से पाण मणी खे ख़बर अथई आहे त अॼु हिन खुतबे जे अंदरि मिणी कथा पहिरीं जिन जी हक़ीक़त कुरो आहे जिन कुरो ऐं जिन कुरे खे चवा जे जिन जूं आदतूं सिफ़तूं कहिड़ियूं ऐं जिन किथे रहे था जिन जी खुराक कुरो आहे ई मड़े वस्तु आंखे साम्हूं बयान थींदियूं अने पोइ जिन इंसान खे चोटे थो को नथो चोटे जिन इंसान खे कीअं सताए थो कीअं ॾुख ॾिए थो पोइ हिन जो इलाज कुरो आहे जिन जे शर खां पाण कीअं बचूं ई इंशाअल्लाह अॻिले बयान में अॻिले खुतबे में पाण सुणंदासीं। जिन जेको आहे ई पाण जहिड़ी हिकिड़ी मखलूक आहे अल्लाह ताला जीअं पाण खे पैदा कयईं इंसान खे ईअं ज अल्लाह रब्बुल आलमीन जिन खे पैदा कयईं जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन आग मां पैदा कयईं इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन मिट्टीअ मां पैदा कयईं ख़लक़ल इंसान मिन सलसालिन कल फ़ख़्ख़ार व ख़लक़ल जान्न मिन मारिजिन मिन नार। अल्लाह फरमाए इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन पैदा कयईं ॾाढी मिट्टीअ मां जंहिंखे पाण ठिकरी चवंदा जंहिंखे पाण ठुकायूं हुन मां आवाज़ अचे न अहिड़ी मिट्टीअ मां अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे बनाए कंहिंखे बनाए आदम अलैहिस्सलाम खे अने पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जिन खे पैदा कयईं मच कंदल आग में जा अहिड़ी आग जेको ॿरे पई मच करे इन आग में जा अल्लाह रब्बुल आलमीन जिन खे पैदा कयईं। अल्लाह रब्बुल आलमीन जरा आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयईं अने इब्लीस खे चए जे तूं आदम खे सजदो कर तर इब्लीस चए आउं सजदो कीन कंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वमा मनअक अल्ला तस्जुद इद अमरतुक जे मूं तोखे हुकुम ॾिनो जे तूं आदम खे सजदो कर तंहिं हूंदे न कए तंहिंजो कारण करो तर इब्लीस करो चए वई अना खैरुम मिन आऊं आदम खां खासो आहियां आऊं आदम खां खासो आहियां बहितर आहियां भलो आहियां ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहु मिन तीन तो मूंखे आग मां पैदा कये आदम खे मिट्टीअ मां पैदा कये। आग हमेशा ऊंची वेंदी मिट्टी हमेशा नीचे वेंदी इन कारणे आऊं खासो आहियां आदम खे आऊं सजदो न कयां आदम मूंखे सजदो करे तकबर हो त अल्लाह रब्बुल आलमीन इब्लीस खे उहा तड़े न कढी छॾे जीअं पाण मिणी इंसान जो माइतर केरु आहे आदम अलैहिस्सलाम पाण मड़े आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं ईअं जिन जेको रहिया ई इब्लीस जी औलाद आहिनि उहो इब्लीस जंहिं सजदे जी ना कई वई मनाई कई वई उन जो जेको नस्ल अॻियां वधियो उन मां जेकी पण अॻियां शैतान पैदा थिया उन खे जिन चवाचे जिन पाण जहिड़ी मखलूक आहिनि अने हर की वस्तु में अक्सर वस्तुअ में जिन पाण जड़ा जाए अल्लाह रब्बुल आलमीन जेको मखलूकात दुनिया में पैदा कयईं ॿी मखलूकात मथे पुछाणो आहे जीअं पंहिंजा ढोर रहिया पखी रहिया भई कई मखलूकात अल्लाह पैदा कयईं इन मथे कीअं पुछाणो न आहे इन की नमाज ना ही पढ़नी इन के रोज़ा ना ही रखना इन की नीकियूं ना ही करणियूं ई दुनिया में पैदा थिया न वरी ख़त्म थी वेंदा कोई पुछाणो न आहे पण जिन जेको रहिया अने इंसान जेको रहिया इन ॿी मखलूकात खे क़यामत जो ॾींहुं पुछाणो थींदो जीअं पाण मथे नमाज़ पढ़णु फर्ज़ आहे ईअं जिन मथे पण 5 टाइम नमाज़ पढ़णु फर्ज़ आहे रमज़ान जा रोज़ा पाण मथे फर्ज़ आहिनि ईअं जिन मथे पण रमज़ान जा रोज़ा फर्ज़ आहिनि जेकी पण हुक्म पाण मथे लागू पए था ई टोटल हुक्म जिन मथे लागू पए था। अल्लाह रब्बुल आलमीन उन मशहूर आयत में कुरो फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मूं जिने के अने इंसान के एतिरे ला करे पैदा कयो जे मुंहिंजी इबादत कई
पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन जिने जो ज़िक्र कयईं जे मूं जिने खे पैदा कयो न इंसान खे पैदा कयो, यानी अल्लाह ताला पहिरीं जिने खे पैदा कयईं। हिन धरतीअ मथे इंसान जरा कीन आया हुआ न, इंसान जी पैदाइश कीन थी वई, तंहिंखां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन हिन धरतीअ मथे जिने खे पैदा कयईं। हिते जिन रहंदा हुआ, पोइ उन्ही कुरो कयूं, उन्ही फसाद कयूं, उन्ही झगड़ा कयूं, उन्ही लड़ाइयूं कयूं, उन्ही खून कयूं, त अल्लाह रब्बुल आलमीन उन्ही वटां ज़मीन जटे लाथे ने पोइ इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन मथे हलाए। जहिड़ा अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे पैदा कये ते तर मलाइके खे करो चएवे इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफा, ऐं ज़मीन में हिकिड़ो खलीफ़ो बनायां थो, हिकिड़ी मखलूक बनायां थो ज़मीन में, ऐं कुरो चओ था तर उन्ही मलाइके करो चओ हो अतजअलु फीहा मन युफसिदु फीहा व यस्फिकु दिमा, ए अल्लाह तो अहिड़ी मखलूक कुला पैदा कये तो जेको ज़मीन में वञी फसाद करे यानी खून करे। उला मलाइके खे मांदई ख़बर वई कि जिन जेको वा उन्ही ज़मीन में जेको फसाद कयूं, लड़ाइयूं कयूं, झगड़ा कयूं, खून कयूं, इंसान ईज मड़े कंदो। जिन तंहिंजो मतिलबु गुरु आहे, जिन हिकिड़ो अरबी अखर आहे, अने जिन खे जिन चवाजे अहिड़ी वस्तु खे जेको पधरी न वे, लिकियल वे, पांखे जेको वस्तु नज़र न अचे न, लिकी वञे, छिपी वञे, इन वस्तु खे जिन चवाजे तो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो फलम्मा जन्न अलैहि लैलु रआ कौकबा, इब्राहिम अलैहिस्सलाम मथे जरा रात जेको आहे उहा ढकजी वई। रात के अल्लाह रब्बुल आलमीन जन्न चए, रात के अल्लाह रब्बुल आलमीन जन्न या जिन कुला चए, एतिरे लाइ करे चए जे रात जो जरा ऊंदाओ वधे तो न तर हर की वस्तु ढकजी वञे थी, पांखे नज़र नथी अचे। ईअं जे जिन जेको आहे ई लिकियल आहे, पांखे साम्हूं न, पां उन खे ॾिसो नथा, एतिरे जिन खे जिन चवाजे थो। अने हिकिड़ो बच्चो जरा जनम गिने थो न, तंहिंखां पहिरीं माउ जे पेट में वेहे थो, उन बच्चे खे जैसे उहो जनम न गिने माउ जे पेट में हुए, उन बच्चे खे जनीन चवाजे अरबीअ में, को चवाजे जनीन, जनीन कुला चवाजे तो। एतिरे लाइ करे उहो लिकियल वेहे थो, पां उनखे ॾिसो नथा अंदर कहिड़ो आहे, कारो आहे, गोरो आहे, फुटरो आहे, बुछड़ो आहे, छोकरो आहे, छोकरी आहे, मां जे पेट में जैसी आहे तैसे कीअं ख़बर नथी पए, पंहिंजी नज़र अॻियां न आहे, एतिरे उनखे जनीन चवाजे थो। त जिन उहा हिकिड़ी अहिड़ी मखलूक आहे जेको पाण खां लिकियल आहे, पाण उनखे ॾिसो नथा। क़यामत जो ॾींहुं पाण उन खे ॾिसंदासीं, क़यामत जो ॾींहुं पाण उन खे ॾिसंदासीं, एतिरे लाइ करे ॾिसंदासीं जी जीअं इंसान जन्नत में वेंदा, ईअं जिन पण जन्नत में वेंदा। जीअं इंसान दोज़ख में वेंदा, ईअं जिन पण दोज़ख में वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ला अमला अन्न जहन्नम मिनल जिन्नति वन नास अजमईन, जे मुंहिंजी ॻाल्हि सची थई है, आउं दोज़ख खे भरींदोसि इंसान से अने जिन से। उन दोज़ख में जीअं इंसान वेंदा, ईअं जिन पण वेंदा। जेको जिन दुनिया में अल्लाह जी नाफरमानी कई था उहो दोज़ख में वेंदा, उन इंसान बेरा जेको इंसान दुनिया में अल्लाह जी नाफरमानी कई था। जिन जूं कई ख़ासियतूं आहिनि। जिन जेको रहिया ई निकाह पण कई था, इन जी शादी पण थिए थी, इन में जा बच्चा ॿार पण थिए था, औलाद पण थिए थो। उन जा पण पाण वांगुरु कुटुंब कबीला वहे था, उन जूं पण बस्तियूं वहे थियूं, उन जा पण ॻोठ वहे था। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए थो अफतत्तखिज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी व हुम लकुम अदू। सूरह कहफ में आयत नंबर 50 में अल्लाह फरमाए जे ए इंसानो ऐं मूंखे छॾे करे अने शैतान खे अने शैतान जी औलाद खे, शैतान खे अने शैतान जी औलाद खे पंहिंजो दोस्त बनायो था, मूंखे छॾे ॾियो था। अने उ शैतान अने जिन जेको ई आजा दुश्मन आई। अल्लाह फरमाए शैतान अने शैतान जी औलाद खे ऐं दोस्त बनायो था। अने औलाद तैर पैदा थी तो जर शादी थी, औलाद तैर थी तो जर निकाह थी। एतिरे जिने में पण निकाहूं थिए थियूं, जिने में पण शादियूं थिए थियूं, जिने में पण मर्द वें था, जिने में पण औरतूं वें थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन जेको इंसान खे जन्नत में हूरूं मिलनियूं, उन हूरे जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए लम यतमिथुन इंसुन क़बलहुम वला जान। उ हूरो अहिड़ियूं पाक आहिनि
जे उन्हीं के कंहिं इंसान अने कंहिं जिन कॾहिं हथ पण न लॻायो, कंहिं उनखे टच पण न कयो। हिन में जा मालूम थिए थो जे जिन जर जन्नत में वेंदा त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं खे पण हूरो ॾींदो। त दुनिया में पण जिने जो औलाद है, जिने जा कुटुंब कबीला आहिनि, जिने जा ॻोठ आहिनि, उहे रहनि था। जिने खे खाधे पीते जी पण ज़रूरत पए थी। जीअं पाण खयूं था न, ये जिन पण खाइनि था। हिकिड़ी हदीस है रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, हिकिड़ी रात नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में असां वटि असांखे छॾे केॾा के वेंदा रहिया। असां घणी वार नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो न, टिक निहारियो, सॼी रात असीं दौड़ियासीं कि अल्लाह जे नबी विया केॾा। असां टेंशन में अची वियासीं, असीं व्याधीअ में अची वियासीं। जर सुबुह जो टाइम थियो, पहिरों जो टाइम जर थियो त गारे हिरा वटा जेको डूंगर आहे, उन डूंगर वटा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पे। असीं वियासीं, असां पुछियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं सॼी रात विया केॾा हुआ? असीं टेंशन में अची वियासीं, असीं व्याधीअ में अची वियासीं, सॼी रात आंखें असां निहारियो आहे, असीं टेंशन में हुआसीं, विया केॾा हुआ? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिने मुंहिंजा हिकिड़ो जिन मूं वटि आयो हो, उहो जिन जेको पिंड जी क़ौम में दावत अने तबलीग जो कमु करे थो, जिने खे नसीहतूं करे थो, सम्झाए थो, दाई है, अल्लाह जूं ॻाल्हियूं उन खे सुणाए थो, उहो जिन मूं वटि आयो अने मूंखे चए जे ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हलो मूं बेरा मुंहिंजी क़ौम खे कंहिंखे नसीहत कयो। ऐं उन जिन बेरो वियोसि, उते उन जा जिन जेकी पण हुआ उहे मड़े मौजूद हुआ। मूं उन खे क़ुरान पढ़ी सुणायो, मूं उन खे नसीहतूं कयूं, उहे मुंहिंजूं ॻाल्हियूं मञिया। पोइ मूंखे छैले बागे चयो जे असां लाइ करे कुरो हलाल है, असीं कुरो खयो, ई असांखे ऐं ॾसे वञो। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेका पण हड्डियूं वहे थियूं, जेको पाण हड्डियूं खाई ने फिगाए छॾियूं था, ई हड्डियूं आंजी खोराक है। हड्डी जेको रही, इहा हड्डी जिन जी खोराक है। जिन इन हड्डीअ खे खाए थो, इन में जा फ़ाइदो मिले थो। अने जेको पंहिंजा जानवर, जेको छेड़ वे थो, जेको लेड वे थी वग़ैरह, जेको जानवरनि जी वे थी, ई इन्ही के इन जा जानवर खाइनि था जिन जा। इते रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, ला तस्तंजू बिहिमा फइन्नहुमा तआमु इख्वानिकुमुल जिन। जे ऐं जरा पेशाब पाखानो कयो, पोइ आंखे तहारत करणी वे, सफ़ाई करणी वे, त ऐं पाणे से सफ़ाई कयो। ऐं कॾहिं पण लेड से या सुकल छेण से या हड्डीअ से कॾहिं सफ़ाई न कजा, उला ई आंजे भाए जिने जी खोराक है। जे कॾहिं इन से सफ़ाई कया त आजा बा जिन जेको आहे उहो खाईंदा कुरो। ईअं जे जिन खाए था, शैतान पण खाए थो। जीअं हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, हिकिड़े भेरा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा असीं वेठा हुआसीं, मानी आ वई, असां खाधी ते अञा असां शुरू की न कई हुई मानी, खाधी की न वई। हिकिड़ी नंढड़ी छोकरी दौड़ंदी आ वई पे, पाण खे अहिड़ो लॻे जे उन छोकरीअ खे कंहिंखे ठेलो ॾिनो आहे। जीअं पाण कंहिंखे ठेलो ॾियो त दौड़ कढी कीअं हलियो वञे, उहा नंढड़ी छोकरी ईअं दौड़ंदी आ वई पे, पाण खे अहिड़ो लॻे जे उनखे कंहिंखे ठेलो ॾिनो आहे। उहा आवई दौड़ंदे ने मानीअ में हथ विधे ते रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो हथ जल लाथो। हथ जर जले लाथो, एतिरी वार में हिकिड़ो माण्हू देहाती आराबी गामड़े जो रोंदल, उहो ईअं जे दौड़ंदो आयो पे, पाण खे अहिड़ो लॻे जो उनखे पण कंहिंखे ठेलो ॾिनो आहे। उन पण दौड़ कढी ने मानीअ में हथ विधे ते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो पण हथ जले लाथो। अने पोइ फरमायो, इन शैतान यस्तहिल्लु तआम अल्ला युज़कर अस्मुल्लाहि अलैहि। जे शैतान जेको है वो आंजे खाधे में शरीक थिए तो, तैर जहर ऐं उन मथे बिस्मिल्लाह न पढ़ो। जेको इंसान मानी खाए अने बिस्मिल्लाह न पढ़े त शैतान खे पण खाधे जो उन में मौक़ो मिली वञे थो। ऐं जरा बिस्मिल्लाह पढ़ी छॾियो था, तंहिं पुठियां शैतान उन में खाई नथो सघे। अने हिनी ॿिन्ही खे शैतान हलाए में जे ई दौड़ कढी खेन बिस्मिल्लाह भुली वञे ने बिस्मिल्लाह न पढ़े त इन्ही फिरो आऊं पण खाई लाई आहे। पण मूं इन्ही ॿिन्ही जो हथ जले लाथो आहे। वल्लज़ी नफ़्सी बियदी, उन अल्लाह जो सौ जंहिंजे हथ में मुंहिंजी जान है,
हिनी ॿिनी जे हथ खे आउं जलियो उभो या न त शैतान जो हथ तिरियो वञी बेरो आहे शैतान खे पण मूं बेरो जले लाथो आहे त जेको इंसान बिस्मिल्लाह नथो पढ़े उन में बरकत कुला नथी वे एतिरे लाइ करे नथी वे जे रुगो इंसान पिंड नथो खाए उन बेरो शैतान पण खाए थो शैतान जेको रहिया जिन जेको रहिया ई जिन हिन ज़मीन मथे ज रहे था पाण बेराज रहे था पाण खे नज़र नथा अचे पर हिन ज़मीन मथे रहे था हिनजी दलील गुरू आहे अल्लाह रब्बुल आलमीन जरा आदम अलैहिस्सलाम अल्लाह जी नाफरमानी कहे जन्नत में तेरा आदम के अने शैतान बिनी के रवाना कहे तो फरमाए कुल नहबितु बअदुकुम लिबअदिन अदु वलकुम फिल अर्दि मुस्तक़र्रु व मताउन इला हीन जे ए आदम अने ए शैतान आई हाणे मड़े हितां निकिरी वञो ज़मीन मथे मूं आजो ठिकाणो बनाए छॾियो आहे ज़मीन मथे रहो अने ऐं क़यामत जे ॾींहुं सूदी उते रहो अने ऐं हिक ॿिए जा दुश्मन बनी करे न रहो जीअं पाण आया आहियूं दुनिया में इहे जिन ने शैतान पण पाण बेरा हिते रहण आया आहियूं अने पंहिंजा दोस्त न पंहिंजा दुश्मन बनी करे पाण बेरा रहण आया आहियूं अने उहो पाण वटि बदिलो गिने पिया जिन पाण खे नज़र नथो अचे पण पाण खे उहो हर जॻह मथां ॾिसे पियो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जी सूरह आराफ में फरमाए इन्नहु यराकुम हुवा व क़बीलुहु मिन हैसु ला तरौनहुम जिन्न अने जिने जा कबीला आके उहानो ॾिसे था ज्यां ऐं उन्ही खे नथा ॾिसो उहो हर जॻह ते आके ॾिसे पिया पर आंखे उहो किथे पण नज़र नथा अचे पाण उन्ही खे जिने खे पिन जी असल शक्ल में ॾिसी नथा सघो उन जूं शक्लूं अलॻि अलॻि वें थियूं अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अहिड़ी ताक़त ॾिने जिने खे जी उहो कॾहिं क पखी बनी वञे कॾहिं क सप बनी वञे कॾहिं क ॿिया जानवर बनी वञे उहो खपे अहिड़ी शक्ल में अची सघे था वञी सघे था अल्लाह ताला उनखे इहा ताक़त ॾिने नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जॾहिं क़ुरैश जेको आहे मड़े बेरा थिया छैले बागे जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खे छॾे मदीने हिजरत कई त उन राति मके वारा मड़े बेरा थिया पिंड में सलाह कयूं जे हाणे हिन माण्हू जो पाण कुरो कयूं ई पंहिंजे दीन खे मञे नथो इस्लाम जेको फैलाए पियो त पाण हिनखे कुरो कयूं हाणे त माण्हू दारुल नदवा हिकिड़ी जॻह वई उते वेही करे सलाहूं कंदा हुआ मीटिंग कंदा हुआ उहा मीटिंग चालू पई वई अमुक जेको मुशरिक हुआ काफ़िर हुआ उहो आगेवान वॾा उहे चवनि था पाण हिन माण्हूअ खे यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुरो कयूं पाण ॿधी छॾियूं हिनखे घर में जा ॿाहिरि निकिरण न ॾियूं ॿिए चयो न पाण हिनखे पंहिंजे मुल्क मां कढी छॾियूं न हिते हूंदो न पाण नड़ंदो त अबू जहल चए थो ईअं न कयो बल्कि ईअं कयो जे इन माण्हूअ खे पाण मारे विझूं इनखे पाण मारे विझूं अने को हिकिड़ो माण्हू न मारे मिणी कुटुंबे में जा पाण हिकिड़ो माण्हू खणो मिणी कबीले मां पाण हिकिड़ो माण्हू खणो अने मड़े बेरा थी करे हिन मथे हमलो कयूं ने मारे विझूं त इन जे कुटुंब वारा जेको माण्हू रहिया उहे केतिरा से विढ़ंदा मड़े पाण बेरा थी करे मारींदासीं त मिणी से हिन जा कुटुंब वारा पुॼंदा कीअं एतिरे पाण मड़े बेरा थी करे अॼु राति जो ज पाण हिनखे मारे विझूं हिकिड़ो पोड़ो डोसल वेठो हो बेरो उहो चए थो अबू जहल जेको ॻाल्हि चए सही ॻाल्हि चए ये ॻाल्हि मूंखे पसंदि आहे आऊं पण आंखे ईअं चवां थो जे अॼु राति मोहम्मद खे ई मारे विझूं उहो पोड़ो डोसल जेको हो उन पिंड खे चए शेख नजदी ऐं नजद में जा आयो या अने उहो केरु उहो इब्लीस हो उहो शैतान हो जेको पोड़े डोसल जी शक्ल में उन काफ़िरे खे जेको सलाहूं ॾियणु आयो हो रुगो एतिरो न जंगे बदर जहिड़ा थई तेरा मुशरिक अने मुसलमान आमा सामा लड़ाईअ में जरा उभा तेरा शैतान जेको इब्लीस है ई सुराका बिन मालिक हिकिड़ो इंसान हो उनजो वॾो कुटुंब कबीलो हो उनजी शक्ल में काफ़िरे वटि आयो अने उनजे कबीले जहिड़ा माण्हू शैतान बेरा कोठे आयो सुराका बिन मालिक जी शक्ल में पिंड आयो अने सुराका बिन मालिक जी जेको क़ौम वई न उन क़ौम जे माण्हू जहिड़ा पिंड जा माण्हू बेरा कोठे आयो जिन उन शक्ल में ने पोइ कुरैश खे चए थो आऊं बेरो आहियां सुराका ऐं लड़ो ऐं आंखे सपोर्ट कयां थो ऐं आंखे साथ ॾियां थो पोइ जरा जंग चालू थई आसमान मथां अल्लाह जा मलाइक जरा नाज़िल थिया तेरा भॻो तेरा शैतान भॻो तेरा ऊ कुरैश चए था ए सुराका तो असांखे चएवे आऊं भेरो आहियां ऐं जंग भी लड़ंदोसि तो असांखे छॾे ने कुला भॼे थो तेरा शैतान कुरो चएवे इन्नी अरा मा ला तरोन ए कुरैश इंसानो आऊं अहिड़ी मखलूक ॾिसां पियो जेको ऐं नथा ॾिसो इन्नी अखाफुल्लाह
ऐं अल्लाह खां द्रिजा थो इन्नी बरियो मिनकुम ऐं आखे छॾे ने भॼां थो एतिरे लाइ करे जे अल्लाह जा मलाइक आसमान मथां अचे पिया ऐं ॾिसां पियो ऐं नथा ॾिसो छॾे ने भॼी वियो त शैतान जेको रहियो जिन जेको रहियो ई इंसान जी शक्ल में पण इंसान वटि अचे थो ऐं इंसान खे गुमराह करे थो मुंहिंजा अज़ीज़ो शैतान में पण कई इंसान जिन में कई इंसान ख़ासा नेक ने भला वेंदा में कई इंसान बुरा ने बदकार पण वेंदा जीअं पाण इंसान रहियासीं न इंसान में कई ख़ासा आहिनि कई नेक आहिनि ईअं जिन में पण कई जिन नेक ने ख़ासा आहिनि अने पाण इंसान में कई ख़राब फसादी आहिनि ईअं जिन में पण कई ख़राब ने फसादी आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन सूरा जिन जे अंदर जिन्ने जो सॼो किस्सो ज़िक्र कयईं अल्लाह फरमाए क़ुल ऊहिय इलैय अन्नहु इस्तमअ नफरुम मिनल जिन फ़क़ालू इन्ना समिअना क़ुरआनन अजबा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिरो जी नमाज में फजर टाणे वादी नखला में क़ुरान जी तिलावत कयो पे जिन मटिया उन्ही जिने क़ुरान जी तिलावत सो तर पिन जी कौम वटि वञी करे चए था अॼु असीं हिकिड़ो अजीब ने ग़रीब क़ुरान सुणी आया आहियूं असीं अहिड़ी तिलावत सुणी आया आहियूं जेको पहिरीं असां कॾहिं पण नाई सुई हाणे असीं ईमान वारा थी विया आहियूं असीं क़ुरान वारा थी विया आहियूं असीं मुस्लमान थी विया आहियूं हाणे असीं कॾहिं पण शिरक न कंदासीं वो एतिरो न बल्कि सूरत जिन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जिन पिन चए था अम्मा इन्ना फमिन्ना सालिहून व मिन्ना दून ज़ालिक व कुन्ना तराइक क़िददा जे जिन जो कोरा वो चए था असां में कई नेक माण्हू आई कई ख़ासा पण आई अने कई ख़राब पण आई असीं मड़े विराया पिया आहियूं कई ख़ासा आई अने कई ख़राब पण आई जेको ख़राब आई वो माण्हू खे दुख ॾिए था सताए था तकलीफ़ ॾिए था अने जेको ख़ासा रहिया वो कॾहिं पण माण्हू खे तकलीफ़ नथा ॾियनि जिन में एतिरी ताक़त वे थी एतिरो बर वे थो जो चाहे वो कम करे सघे था उन जिन खे इफ़रीत चवाजे थो सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में मलिका सबा मुल्क जी राणी यमन में जा आवई थी मुसलमान थियण जरा सुलेमान अलैहिस्सलाम के खबर पई जो वह राणी अचे पई मुसलमान थियण तेरा सुलेमान अलैहिस्सलाम चयो उन जो तख्त जो को यमन में हजारों किलोमीटर छेटो है सुलेमान अलैहिस्सलाम पिन फिलिस्तीन में जो अने यमन हजारों तकरीबन 2000 या 2500 किलोमीटर छेटो है वानो उ तख्त मूं वटि केर खणी अचींदो तेरा अल्लाह रब्बुल आलमीन सूरह नमल में फरमाए क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक हिकिड़ो जिन जेको ताक़त वारो जिन हो वो उथी करे सुलेमान अलैहिस्सलाम के चए थो ए बादशाह ए सुलेमान अलैहिस्सलाम ऐं पिन जी जॻह मथां उथंदा की न तेनो मांदई उ तख्त खणी ऐं आंट पुॼाए छॾींदुसि हजारों किलोमीटर छेटो है ऐं वेठा आयो न इन जगह मथे इतानो उथंदा की न तेनो मांदई उ तख्त खणी ने ऐं आं वटि पुॼाए छॾींदुसि मूं में एतिरी ताक़त आहे त जिन जेको रहिया उन में वॾियूं ताक़तूं वेंदियूं जिन जेको बर वारा वह था चाहे ई कम करे सघे था अने एतिरे लाइ करे जिन पाण पनाह पण घुरई खपे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे लाइ करे पाण फरमायो ऐं जरा बाथरूम में वञो पेशाब पाखानो करण त हिकिड़ी दुआ पढ़ो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबूसी वल खबाइस ए अल्लाह आउं तोजी पनाह घुरां थो पलीत जिने खां अने पलीत जिनड़ी खां जिन मर्द वेते भले न औरत वेते भले एतिरे लाइ करे पनाह घुरां थो जे पेशाब पाखानो पा करण वञो था वो पलीत जगह है नापाक जगह है अने नापाक जगह मथे पलीत जिन रहे था उन जो ठिकाणो उहो है जित गंदगी हूंदी जित किचराण हूंदी जित नापाकी हूंदी उन जगह मथे जिन ने शैतान रहे था एतिरे लाइ करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे ॾसियो ऐं जहिड़ा पण बाथरूम में वञो त मांधई अल्लाह रब्बुल आलमीन जी पनाह घुरी लायो जे उहो जिन ने शैतान आजो की नुक़सान न कई पाण खे जिन शैतान नज़र नथा अचे और पाण खां सवाइ जेको ॿई मखलूक है उन खे नज़र अचे था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा समिअतुम नुबाहल किलाबी बिल्लैली ऐं जरा रात जो कुत्ते के भुसंदे सुनो रात जो कुत्ता जरा भुसे ओनायो ॾिए अने रात जो जरा गडोड़ा भूके तर अल्लाह रब्बुल आलमीन जी पनाह घुरो एतिरे लाइ करे जे उ जिने ने शैतान के ॾिसे था ऐं उन खे नथा ॾिसो
अने रात जे टाइम में जरा कुकड़ जेको आई बांग दे त अल्लाह रब्बुल आलमीन वटा सवाल कयो, अल्लाह वटा रहमत मंगो, एतिरे लाइ करे जे कुकड़ जेको आई अल्लाह जा मलाइका खे ॾिसनि था। अमो कहिड़ियूं मखलूकात आहिनि जेको अल्लाह रब्बुल आलमीन पाण खां लिकाए छॾियईं त जिन दुनिया में आहिनि, जिन हिकिड़ी हक़ीक़त है, पाण ईअं न चई सघूं जे जिन आहे जिन रिया किथे पाण ॾिठा न आहिनि, पाण त दुनिया में कई वस्तू न ॾिठियूं त पाण कीअं न मञंदासीं। जिन आई जिन जी हक़ीक़त है, हाँ जिन इंसान खे तकलीफ़ ॾी था कनि, जिन माण्हूअ खे चोटे की न चोटे, जिन जो नुक़सान करो है फ़ाइदो करो है, ई इंशाअल्लाह पाण अॻिले खुतबे में सुणंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे हक़ ॻाल्हि सुणण जी सम्झण जी अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मां जेकी पण मुसलमान बीमार आहिनि उनखे शफ़ाए कामिला अजर अता फरमाए। जेकी मरीज़ आई अल्लाह ताला उनजी क़ब्र खे कुशा अता फरमाए। जेकी मुसलमान मज़लूम आई परेशान हाल आई अल्लाह रब्बुल आलमीन उनजी मदद फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे जियारे ॾिसे, इस्लाम मथे जियारे, पंहिंजो ख़ात्मो करे त ला इलाहा इल्लल्लाह मथे ख़ात्मो करे। आमीन सुम आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون.